सिंधवासियो, जिए सिंधु देश, जिए साईं जीएम सिहत। अॼु मां समूरी सिंध सां मुखातिबु आहियां ऐं इन उनवान सां त अॼु जी ख़बर, अॼु जी सूरत हाल, अॼु सिंध जंहिं फुरलुट इस्तहसाल मां गुज़रे पई, उन सिंध जी जेका मारूज़ी सूरत हाल आहे उन ते कचहरी कजे। भिटाई साईं चयो आहे त मारुनि मुंझ मुयास न त माड़ियुनि मारियसि की न की। मां इहो बार बार चवंदो रहियो आहियां त सिंध ऐं सिंध जो शऊर, सिंध जा सियासी वर्कर, सिंध जा अॻुवाण, सिंध जो पोरियत, सिंध जो हारी, मर्द, औरतूं, शागिर्द, वकील, असां जेसी ताईं सियासी ऐं फ़िक्री मौज जो शिकार रहंदासीं, उन वक़्त ताईं सिंध जे बका जो सवाल, सिंध जे क़ौमी वहदत जे बहालीअ जो सवाल ऐं हिन बेठिकी कब्ज़े मां, ग़ुलामीअ, ज़िल्लत, फुरलुट ऐं इस्तहसाल मां असांजी जान छुटी न सघंदी। हाणे बुनियादी सवाल जेको आहे उहो इहो आहे त सिंध जे माण्हुनि खे, इहो मां बार बार चवंदो रहियो आहियां त बाबा हिकिड़ा त इतिहाद कयूं था, जेका सुठी ॻाल्हि आहे, अचो त गॾिजी इतिहाद कयूं, अचो त सभु जेको आहे सो मिड़ी मुठ थियूं। उन खां बि अहम ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त असां मां हर हिकु सियासी धुर, सिंध जा दानिश्वर, सिंध जा इंटलेक्चुअल, सिंध जो सियासी वर्कर ऐं पार्टियुनि में वेठल जेके बि इंटलेक्चुअल आहिनि, उहे सभु गॾियल तौर ते पाण मुरादो पंहिंजे मुंहं सां वेहो, पंहिंजनि इजलासनि में वेहो, पंहिंजनि इन्हनि सर्किल्स में वेहो, दोस्तीअ जा हिकिड़ा हल्का थियनि था, 5-10 दोस्त वेहो, ऐं उन में इन ॻाल्हि ते गौर वीचार थियणु घुरिजे त सिंध बेठिकियत आहे या सिंध बेठिकियत न आहे। छाकाणि त फ़िक्री तौर ते जेसी ताईं असीं मौज जो शिकार रहंदासीं, तेसी ताईं असांखे उहा मंज़िल ई नज़र न ईंदी, उहो रस्तो नज़र न ईंदो, उहा जदोजहद जो उहो रूह असांखे नज़र न ईंदो। तंहिंजे करे समूरियूं पार्टियूं मुख़्तलिफ़ नज़रिया खणी जेकॾहिं असीं इतिहाद कयूं था, उन खां वधीक सघारी ॻाल्हि इहा आहे त सिंध जूं समूरियूं सियासी पार्टियूं, सियासी वर्कर, लीडर असीं बहस कयूं, डिबेट कयूं, ग़ैर जानबदार थी दुनिया जा मिसाल जेके आहिनि असांजे अॻियां आहिनि त सिंध जेका आहे उहा हिन ग़ैर फितरी रियासत पाकिस्तान में बेठिकियत आहे या न आहे। सादो ऐं सिंपल सुवालु आहे। छाकाणि त हिकिड़ो इहो बहस हलंदो आहे, बाबा हे जेको आहे सो जदोजहद जो फलाणो तरीक़ो आहे, जदोजहद जो हो फलाणो तरीक़ो आहे। सवाल सिर्फ़ु हिकिड़ो आहे त जेकॾहिं सिंध कॉलोनी आहे, ग़ुलाम आहे, बेठिकियत आहे, त पोइ जदोजहद जा तरीक़ा मज़ाहिमती थींदा। सॼी दुनिया में ईअं थियो आहे, सॼी दुनिया में ग़ुलाम क़ौमुनि मज़ाहिमत कई आहे। पर जेकॾहिं सिंध ग़ुलाम न आहे, बेठिकियत न आहे, पंजाब साम्राज न आहे, पंजाब वीचारो सिंध जे दरिया ते क़ाबिज़ न आहे, पंजाब सिंध जे वसीलनि ते क़ाबिज़ न आहे, फुरलुट नथो करे, पंजाब सिंध जे बंदरगाह ते क़ाबिज़ न आहे, पंजाब सिंधी ॿोलीअ सां दुश्मनी न पियो करे, पंजाब सिंध जे तारीख़ सां वेसाघाती न पियो करे, पंजाब सिंध जी जेका डेमोग्राफी आहे उन सां साज़िश न पियो करे। पंजाब ॾाढो फज़ीलत वारो आहे। जेकॾहिं तव्हां इहो सम्झो था त पोइ जदोजहद, पोइ मज़ाहिमत छाजे लाइ थींदी? यानी पोइ त पंजाब साम्राज्य आहे ई कोन। पंजाब वीचारो एॾो मासूम आहे जो जेकॾहिं रोड ते असीं निकिरूं था, 50 माण्हू निकिरनि रोड ते, जेकॾहिं वेही मुतालबो कनि त बाबा ज़मीनुनि ते वालार असांखे क़बूल कान्हे, त वीचारा वापसि था वञनि हलिया, चवनि था बिस्मिल्लाह, त हीअ तव्हांजी सुंदा।
सिंधी जे करे 50-100 असीं निकिरी रोड ते इहो चऊं था त बाबा हे डेमोग्राफी असांजी ख़तरे में आहे ऐं सिंध मां धारियुनि खे कढो। ॿिए ॾींहुं समूरी फ़ौज, एजेंसियूं, पुलिस, हे सभु माण्हू लॻी था वञनि त ट्रकुनि में चाढ़े धारियुनि खे सिंध मां ॿाहिरि कढी था छॾीनि। जीअं पंजाब में हू पाण कनि था तीअं जे करे कनि था त पोइ असांखे मज़ाहिमत जी इन जी ज़रूरत छाजे लाइ? छो मज़ाहिमत कंदासीं? सिंध जो माण्हू जेकॾहिं चवे त बाबा असांजी ॿोलीअ सां हे नाहक न कयो, असां रुॻो 50-100 माण्हुनि दानिश्वरनि, हिते इंटेलेक्चुअल्स जो मामिलो आहे न, सिंध जे दानिश्वरनि चयो त बाबा सिंधी ॿोलीअ सां वेल न कयो, ओॾी महिल हिननि बिल पास कया असेंबलियुनि में, सेनेटनि में, ऐं सिंधी ॿोली क़ौमी ॿोली थी वई। सिंध जे माण्हुनि चयो त बाबा तारीख़ खे मसुक न कयो, असांजो क़ौमी हीरो राजा ॾाहिर आहे, हे मोहम्मद बिन कासिम जेको आहे इहो लुटेरो हो, गासिब हो, जाबिर हो, इन हमलो कयो सिंध ते। असांजे माण्हुनि मुज़ाहिरो कयो, पुरअमन मुज़ाहिरो। हिकिड़े मुज़ाहिरे खां पोइ असांजो सॼो सिलेबस चेंज थी वियो ऐं समूरनि किताबनि में हिन लिखी छॾियो त राजा ॾाहिर जेको आहे सिंध जो क़ौमी हीरो आहे। पोइ छाजी मज़ामत कबी? बाबा सिंध जे माण्हुनि, बाशऊर माण्हुनि, सियासी जेके बि हे जेके पाकिस्तान खे मञीनि था, हे वीचारो पली जो साहिबु, अयाज़ पली जो, कादर मक्सी, ज़ैन शाह, ॿिया टिया सभिनी वेही चयो त बाबा हे नाहक न कयो, हे वसीला सिंध जा आहिनि, तेल गैस कोयला सिंध जा आहिनि, हिननि रुॻो थोरो मुज़ाहिरो कयो त वफ़ाक़ फ़ैसिलो कयो। बाबा हे सिंध जी मिल्कियत आहे, असीं न फुरींदासीं, असीं नाहक न कंदासीं। जेकॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि त पोइ जदोजहद पुरअमन थींदी, छाकाणि त सिंध बेठिकत न आहे, छाकाणि त पंजाब सिंध जे सियासी आवाज़ खे इज़त ॾिए थो। को बि माण्हू असेंबलीअ में रुॻो करारदाद थो पास करे या थी जे करे हुते आवाज़ थो उथारे त धारिया जेके निकिरी वञनि सिंध असेंबलीअ में, को हिकिड़ो माण्हू गैरतमंद चवे थो त उनखां पोइ ॿिए ॾींहुं धारिया निकिरी था वञनि। पोइ छाजी मज़ाहिमत? पोइ त बेठिकत आहे ई कोन सिंध। दरिया ते असीं हिकिड़ो मुज़ाहिरो कयूं था, दरिया जो पाणी सॼो, यानी 1945 जे उन पंजाब ऐं सिंध जे ठाह मूजिबि जेको 75% पाणी असांजो आहे, असां रुॻो हिकिड़ो मुज़ाहिरो कयोसीं, उन्हनि दर खोले छॾिया। बाबा हे तव्हांजो हक़ु आहे, वठो सिंधी, तव्हांजी ॿोली, तव्हांजो कल्चर, तव्हांजी तहज़ीब, तव्हांजी डेमोग्राफी, हे बाबा तव्हांजो बंदरगाह, हे तव्हांजो दरिया, हे तव्हांजूं ज़मीनूं, हे सभु कुझु तव्हांजो आहे। छाजे लाइ जेको आहे सो पोइ मज़ामत थींदी? पर बुनियादी ॻाल्हि इहा आहे, ऐं ॿी ॻाल्हि गॾोगॾु इहा त दुनिया जो उहो कहिड़ो मुल्क आहे, कहिड़ी घण क़ौमी रियासत आहे जिते हिकिड़ी क़ौम ॿी क़ौम जे लाइ इन साम्राजी बणिजी उन जे वजूद जी वेरी थी बीहे? आहे का? दुनिया में क़ौमूं, ज़ाहिर रियासतूं घण क़ौमी बि थियनि थियूं, फितरी बि थियनि थियूं, हिकिड़ा मुआहिदनि तहत सोवियत यूनियन जे ठहियो, इहो को फितरी तौर ते घण क़ौमी रियासत कोन हो। क़ौमुनि गॾियल तौर ते हिकिड़े वफ़ाक़ में पंहिंजो जेको हक़ ख़ुदि इरादियत आहे न, हक़ ख़ुदि इरादियत जमा कराई वई मर्कज़ में, त मां पंहिंजे उन फितरी हक़ खे, जेके बि क़ौमूं सोवियत यूनियन में शामिल हुयूं, उन्हनि समूरनि पंहिंजो हक़ जमा करायो त बाबा जॾहिं बि असांजी पंहिंजी असेंबली करारदाद पास कंदी त असां इहो पंहिंजो हक़ इस्तेमालु था कयूं आज़ादीअ जे लाइ, तव्हां आज़ादु थींदो बग़ैर गोली हलाइण जे। त घण क़ौमी रियासतुनि में का हिकिड़ी क़ौम ॿी क़ौम जे ॿोलीअ खे ख़तमु करे, डेमोग्राफीअ खे ख़तमु करे, क़ौमी वहदत खे ख़तमु करे, कल्चर खे ख़तमु करे, दरिया उन्हनि जो हड़प करे, वसीला उन जा फुरे लुटे जेको आहे उहो पाण खणी वञे, तबाहियूं ऐं बर्बादियूं क़ौमुनि जे लाइ, क़ौम जे लाइ करे छॾे, ऐं पोइ बि असीं चऊं त न यार हे त असांजो मुल्क आहे, हे त मुल्क आहे, गॾु रहूं था, कजे छा था, मुज़ाहिरो था कयूं। हाणे हीअ ॻाल्हि ज़हन में रखो, हिकिड़ी क़ौम साम्राजी ऐं दुश्मन बणिजी ॿी क़ौम जे मथां इहे समूरियूं जेके शयूं लागू करे थी, वसीलनि खां वठी कल्चर, मिज़ाज, ॿोली, तहज़ीब, दरिया, ज़मीनूं, सभु हड़प थी करे बंदूक जे ज़ोर ते। ऐं असांखे वरी इहो चयो वञे त तव्हांजो रवैयो जेको आहे न, यानी पंजाब चए थो त असांजो, यानी पंजाब जो रवैयो साम्राजी हूंदो, काब्ज़नि वारो हूंदो, फुरलुट वारो हूंदो, इस्तेहसाली हूंदो, ज़ुल्म ऐं जबर कंदड़ हूंदो, पर सिंध जो जेको रिएक्शन आहे न, उहो जेको आहे सो मज़ाहिमत वारो न हुजे, न त ख़बरदार थिजो, मारींदासूं। तव्हां मुज़ाहिरा कयो, जलसा जुलूस तकरीरूं हेॾे होॾे, यानी नॉर्मल ॻाल्हि आहे, यानी उहो जीअं चइबो न त भुल चुक थी वई आहे वीचारनि खां, मुज़ाहिरो कयूं था त वरी सॼियूं शयूं मोटी ईंदियूं।
त पोइ हे जेके मुज़ाहिरा था कनि, हे जेके बेठकी सवाल ते क्लियर कोन्हनि के, हे सॼी सिंधी क़ौम खे थो मां चवां त बाबा तव्हां इन ॻाल्हि ते गौर कयो। पाकिस्तान में जमहूरियत, पाकिस्तान में हे जेके इलेक्शनूं आहिनि, पाकिस्तान में हे जेका पार्लियामेंट आहे, भला शेख मुजीब रहमान खां वधीक असांजो सिंध जो को बि माण्हू थी सघे थो? को बि माण्हू शेख मुजीब खां वधीक जेकर इलेक्शन में खटे अचे ऐं पोइ बि जेकॾहिं उनखे 30 लख माण्हू पंहिंजा इन शहीद कराइणा था पवनि त इन जमहूरियत जो कहिड़ो फ़ाइदो? भुट्टे खां वधीक केरु थी सघे थो? ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जहिड़ो बि हुयो मक़सदु, पर उहो खटे आयल वज़ीर आज़म खे इन फांसीअ ते टंगे छॾियऊं। इन जमहूरियत जो कहिड़ो फ़ाइदो? इमरान ख़ान ऐं सभु सम्झनि था हिन महिल, यानी हिकिड़ा माण्हू जेके इहे असां पार्लियामेंट सियासत कजे, पोइ हीअं कजे, पोइ खटे ईंदासीं, पोइ हीअं कंदासीं, उन्हनि खे इहा ख़बर आहे त खटे ईंदड़ इमरान ख़ान आहे, बाक़ी जाली आहिनि सभु। उहो खटे अचण खां पोइ जेकॾहिं जेल में वेठो आहे त अहिड़ी जमहूरियत ते, अहिड़ी रियासत ते लानत नथा उछलियूं। वरी बि ड्रोड़ो था हेॾां, वरी बि ड्रोड़ो था हेॾां। तंहिंजे करे मां इहा ॻाल्हि सॼी सिंधी क़ौम जे अॻियां रखां थो त बेठकी कब्ज़े जे सवाल ते जेसीं ताईं असीं क्लियर न थींदासीं, इन रुञ में जेको आहे सो रड़ंदा रहंदासीं। सिंध जो जेको सुवालु आहे सो बेठकी आहे, ग़ुलाम आहियूं, पंजाब साम्राज्य आहे। ऐं ही समूरा जेके मामला मूं तव्हांजे अॻियां रखिया, इहा इन मां हिकिड़ो हिकिड़ो मसइलो जेको आहे उहो कंहिं बि क़ौम जे वजूद जे ख़तमु करण जे लाइ काफ़ी आहे। जेकॾहिं कंहिं क़ौम जी ॿोली ख़तमु थी कई वञे, यानी इहा क़ौम खे ख़तमु करण जे लाइ तमामु वॾी जेका ज़ागिरी एजेंडा आहे। जेकॾहिं कंहिं क़ौम जा वसीला ख़तमु था कया वञनि, कब्ज़ो था कया वञनि, इहा बि उन क़ौम खे ग़ुलाम रखण जे लाइ या ख़तमु करण जे लाइ हिकिड़ो वॾो दलील आहे। डेमोग्राफी तब्दील थी कई वञे, इहा वॾी दुश्मनी आहे क़ौम सां। तंहिंजे करे मां इहा जेका सूरत हाल आहे सिंध जी, त बाबा हाणे यानी ॿिए पासे तव्हां ॾिसो, पढ़ियल लिखियल समूरियुनि पार्टियुनि में माण्हू वेठा आहिनि। असां वटि थियो छा आहे त बुनियादी तौर ते जेको असुलु जेको सुवालु आहे, पाकिस्तान में थिए छा पियो? पाकिस्तान में पंजाब जी साम्राज्यत, समूरियुनि क़ौमुनि जे मथां पंजाब जो मुसलत हुजणु, कब्ज़ो पंजाब जो हुजणु, उन में तारीख़ी जेको नुक़्ते नज़र आहे, मारूज़ी क़ौमुनि जी मारूज़ियत जो जेको मारूज़ियत मां फुटी निकितल जेको नज़रियो आहे, जेको ख़्यालु आहे, जेको जदोजहद जो तरीक़ेकार आहे, उहो इहो आहे त तव्हां उन बेठकी कब्ज़े मां आज़ादु थियण जे लाइ ग़ुलाम क़ौम जो बमुक़ाबिला साम्राजी ऐं क़ाबिज़ क़ौम सां टकराव थींदो आहे। सिंध में यानी 70 खां पोइ 71 जी बंगाल जी आज़ादी खां पोइ सिंध जे दानिश्वरनि ॾाहनि साईं GM सैयद जेको नतीजो कढियो त अक्सरियत में हूंदे बंगालियुनि खे हिननि 30 लख जेके आहिनि माण्हू मारे, उनजे नियाणियुनि सां असमत दरियूं करे, एॾा नाहक जेके बंगालियुनि सां कयूं। उन खां पोइ बाक़ी त हाणे त पंजाब पाण जेको 55 खां 60% आहे सॼे पाकिस्तान जो। जेकॾहिं क़ौमुनि जा मफ़ाद, हाणे हे ॻाल्हि गौर सां ॿुधो, पाकिस्तान में क़ौमुनि जे मफ़ादनि जो जेकॾहिं मामिलो आहे, उन में हिकिड़ी क़ौम 55% वेठी आहे, 55 खां मथे सैकड़ो वेठी आहे असेंबलियुनि में, 70, 80, 90% फ़ौज में वेठी आहे। यानी फ़ौज जी बालादस्ती बि उन्हनि जी, एजेंसियूं बि उन्हनि जूं, पार्लियामेंट बि उन्हनि जी, सभु कुझु उन्हनि जो। त हाणे मज़लूम क़ौमूं जेके बाक़ी क़ौमूं आहिनि उन्हनि जे मफ़ादनि जो छा थींदो? यानी जेके वॾा वॾा मफ़ाद आहिनि, दरियाह ते कब्ज़े जो मामिलो आहे, हाणे हे 18 तरमीमूं इहे जेके कनि था ड्रामेबाज़ी, बुनियादी तौर ते हाणे पंजाब बिल्कुलु क़ौमुनि खे अचे निड़ीअ मां वठी करे दसे ज़ोरी उनजे मथां जेको आहे सो ग़ुलामी मुसलत थो करे। असांजा माण्हू वरी वीचारा इहे जेके आहिनि पार्लियामानी जेके आहिनि, न यार वारो कोई जुलूस कढणो आहे, जलसो बेठकी कब्ज़े जे ख़िलाफ़ु जुलूस कढंदो, छा इहा का ॻाल्हि क़बूल थींदी कंहिंखे? थी आहे? पुरअमन ऐं सियासी जदोजहद उते थींदी आहे जिते हिकिड़ी क़ौम जो ॿियनि क़ौमुनि जे मथां जाबिर, क़ाबिज़ ऐं बेठकी जेको जबर आहे उहो न हुजे।
पंजाब मां तॾहिं बार बार चवां थो तव्हां समूरा माण्हू पढ़ियल लिखियल माण्हू पंहिंजनि पंहिंजनि पार्टियुनि जे एवाननि में सर्किल्स में विहो ऐं इहो तइ कयो त सिंध जेका बेठिकियत आहे या न। जेकॾहिं बेठिकियत आहे त पोइ हे पुरमन जलसा जुलूस भला केतिरनि वक़्तनि खां कंदा बि अचूं था। इहो त कोन्हे को त बाबा हे जेको मज़ाहमत कई हिननि पोइ जेको फलाणा मारिजी आहे हिननि माण्हू माराया हीअं कया हुआ कया। बाबा सुवालु हीअ आहे पुरमन तरीक़े भला बशीर कुरैशी त पुरमन हो न। बशीर ख़ान या जेके जस्कम जा केतिरा नौजवान जेके शहीद थिया आहिनि सभु पुरमन आहे, अदम तशदुद वारा हुआ न। उहे अदम तशदुद वारा उहे किथे आहिनि? तंहिंजे करे सवालु जेको आहे सो असांखे सम्झणो पवंदो, इन मौज मां असांखे निकिरणो पवंदो त हीअ जेका असांखे चवनि था त मुज़ाहिरो कयो पुरमन आहे। पुरमन सियासी प्रचार जे लाइ उहा ज़ाहिर आहे पुरमन थींदी न। ॻोठाणियूं कचहरियूं करण जे करे सलाहकार कोन वञनि था त छा को बंदूक खणी था वञनि छा? पर बुनियादी तौर ते हीअ जेका रियासत आहे इन में जीअं मूं चयो त जेको पंजाब ऐं मज़लूम क़ौमुनि जो जेको तज़ाद हो, हाणे हीअ ॻाल्हि गौर सां ॿुधो, अॻु में छा हो कुझु साल साईं जीएम सैद हयात हो त तज़ाद जेको क़ौमी तज़ाद हो पंजाब ऐं सिंध जो, उनखे पंजाब साम्राज्य छा कयो त सिंध में हिकिड़ा जुड़तू नस्ली ग्रोह पैदा करे ऐं वरी सिंधियुनि मां बि हिकिड़ा पली जे जहिड़ा माण्हू पैदा कया विया। उन्हनि पिटको लाइ ॾिनो त न बाबा महाजर रोड खाई आहे, रस्ता खाई आहे, घटियूं खाई आहे, गलियूं खाई आहे, अलाए छा खाई आहे। यानी पंजाब जो जेको साम्राजी कब्ज़ो आहे हू जेको क़ौमुनि जो तारीख़ी जेको क़ौमी तज़ाद आहे उनखे ढक ॾियण जे लाइ पली जे जहिड़ा हिकिड़ा जेके चरब ज़बान माण्हू हिननि मैदान ते छॾिया ऐं सॼी सियासत जेका आहे पली जे इहा आहे त क़ौमी तज़ाद मां सिंधी माण्हुनि खे गुमराह करे ॿिए पासे कीअं धिकिजे। तंहिंजे करे सिंधी ऐं पंजाबी जेको तज़ाद हो उनखे महाजर ऐं सिंधीअ जे विच ते जेको आहे करे ऐं पंजाब ख़ुदि जेको आहे रेफरी थी वेही रहियो। बाबा छा पियो थिए? अलाए सिंधी ऐं महाजरनि जो मसइलो आहे। बाबा हे त क़ौमुनि जो न बाबा पली जे खां पुछा कयो, पली जे साहिब खां पुछा कयो, पली जो चयो थो न महाजर खाई आहे, रोड रस्ता घटियूं सॼी ज़िंदगी वीचारो मरी वियो पर क़ौमी तज़ाद जे उन हक़ीक़त जो मुनकर रहियो। हाणे वरी थोरी साॻी शइ जेका आहे उन में चवंदा पुराणो शराब नई बोतल में वरी कीअं पियो आहे। हाणे वरी जेको तज़ाद आहे क़ौमी तहरीक जो साॻियो तज़ाद आहे जेको तारीख़ी तज़ाद आहे। पंजाब साम्राज्य आहे, सिंध ग़ुलाम आहे, क़ौमी सुवाल जेको आहे सो बुनियादु आहे, बेठिकी कब्ज़ो आहे पंजाब जो। पर वरी कुझु क़ौम परस्त आहिनि। हाणे वरी सिंध में क़ौम परस्त बमुक़ाबिला पीपल्स पार्टी बि थिए। हाणे तज़ाद इहो आंदो अथनि। बाबा छा पियो थिए? चवंदा वेल करे छॾियूं, हीअं करे छॾियूं, हूअं करे छॾियूं, पीपी हीअं कयो, पीपी हूअं कयो। पीपी तारीख़ जी हिकिड़ी बदकिरदार तनज़ीम आहे। तारीख़ में जेके बि दुनिया जा इनकलाब आया आहिनि उन में जागीरदार जेको आहे उहो देश द्रोही रहियो आहे। इन ते को बि ॿियो ॿराया कोन्हनि खे। पर पीपल्स पार्टी पंजाब साम्राज्य कोन्हे, दलाल आहिनि, दलाली कनि था, इक़्तिदार जे लाइ सौदेबाज़ी कनि था। पर हिकिड़े दलाल जी जॻह ते ॿिए दलाल खे मुक़ररु करण इहा हिकु ॾाहप छा? यानी जेको माण्हू सिंध में पंजाब जे उन साम्राजी किरदार जो इनकार थो करे इहो बि दलाल आहे। ऐं हैरत जी ॻाल्हि आहे त यानी जेके बि सालिम दिमाग़ माण्हू थोरो बि जेको जिन वटि शऊर हो 73 जो आइन क़ौमुनि जे ग़ुलामीअ जो दस्तावेज़ आहे। हाणे पीपीअ खे गार ॾेई अगरि ॿियो को 73 जे आइन जी पासदारी करे त इहो दलाल थियो या न थियो। तंहिंजे करे कल्ह मुहाजरनि खे उहा एजेंसियुनि भड़कायो ऐं सिंधियुनि मां वरी पली जो एंड कंपनी टाइप माण्हू जेके आया जिन सॼो ज़ोर इन ते लाथो त पंजाब जी साम्राज्यत जो किथे अखियूं पूरे ऐं महाजर 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 महाजर। हाणे सूरत हाल इहा आहे, नदीम रिज़वीअ जी कल्ह टियों ॾींहुं मूं ॾिठी आहे क्लिप, उहो वीचारो नतीजे ते पुॻा त बाबा असांजो ऐं सिंधियुनि जो विढ़णु जेको आहे सो बेकार आहे, सिंध में रहणो आहे, न सिंध जो अलॻि सूबो खपे, न सिंध विरहाईंदासीं न छा। हाणे उर्दू ॻाल्हाईंदड़ वॾे पैमाने ते हज़ारनि ऐं लखनि जे तादाद में उन्हनि खे बि अहसासु थियो आहे त सिंध असांजी माउ आहे, सिंध में रहूं था। जीअं अल्ताफ़ भाई पाण चयो न त सिंध जे करे असीं सिंधी आहियूं। क़बाइली नस्ली सुञाणप कहिड़ी बि हुजे पर सिंध हिकिड़ी तहज़ीब आहे, तारीख़ आहे, सिंध हिकिड़ो वतन आहे।
उन वतन में रहंदड़ जेके बि लिसानी नस्ली मज़हब मसलक जा माण्हू आहिनि उहे सभु सिंधी आहिनि जिन जा सियासी मुआशी मफ़ाद सिंध सां जुड़ियल आहिनि। भली असीं बरूच कबीला हुजूं या मिसाल शिकारपुर जा पठान आहिनि या सैयद आहिनि जेके अरब आहिनि या उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके यूपी मां इंडिया मां आया आहिनि, मुख़्तलिफ़ नस्लूं लिसानी ग्रोह सभु असीं सिंधी आहियूं। तंहिंजे करे मां हीअ जेका अॼु जी जेका सूरत हाल आहे मां सम्झां थो त असांखे इन ॻाल्हि ते ऐं सुवालु बिल्कुलु क्लियर आहे न, बेठिकियत आहियूं त मज़ाहिमत कबी, हिकमत अमली इत्तेहाद जी हूंदी गॾियल तौर ते, ऐं ग़ुलामीअ ख़िलाफ़ु सॼे समाज खे गॾु करे सियासी जदोजहद ऐं क़ौमी मज़ाहिमत तरफ़ असांखे वठी वञिणो आहे। तंहिंजे करे इन मौज मां असीं निकिरूं, नंढड़ा 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 ख़्याल नंढड़ियूं ॻाल्हियूं हिक ॿिए जे हुन में ॻिचीअ में हथ इहो न हुजनि। हा, ॻाल्हायो उसूलनि ते, नुक़्ते नज़र ते, पॉलिसियुनि ते। जीअं मूं गुज़ारिश कई त बेठिकी सुवाल ते सिंध खे हाणे सोचणो पवंदो। हे जेके इल्ज़ाम फलाणा हीअं थिए छॾे ॾियो, हिननि खे ॿाहिरि जूं ॻाल्हियूं छॾे ॾियो। केरु ॿाहिरि वेठो आहे फलाणा भॼी विया टीह, बाबा सॼी दुनिया जा इनकलाबी ॿाहिरि भॼी विया। इहा ख़बर बि आहे तव्हांखे। होचीमन वियतनाम में इनकलाब आंदो वेठो हिते जलावतन फ्रांस में, लेनिन जर्मनी में वेठो, ख़ुमैनी मज़हबी माण्हू इनकलाब आंदी पर उहो फ्रांस में वेठो, सुभाष चंद्र बोस हिते जर्मनी में वेठो जिते मां वेठो आहियां। पर इन्हनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि में भला इन में छा तव्हां साबित था करणु चाहियो? तंहिंजे करे बेठिकी कब्ज़े जे सुवाल ते समूरी सिंध खे मां चवां थो, समूरी सिंध जे सियासी पार्टियुनि खे मां चवां थो, बेठिकी सुवाल ते पंहिंजनि पंहिंजनि ऐवाननि में पंहिंजनि सर्कल्स में ॻाल्हायो। जेकॾहिं सिंध बेठिकियत आहे त जदोजहद मज़ाहिमत जो रुख़ इख़्तियार कंदी। छाकाणि त हे हू त न आहे न जीअं मूं चयो त भुल चुक जी ॻाल्हि आहे, बाबा पुरअमन शयूं थींदियूं आहिनि। जॾहिं माण्हू ग़ुलाम न हुजे, पंहिंजे मुल्क में को तबक़ाती इनकलाब आहे, सिंध आज़ादु आहे, आज़ादु सिंध में वॾेरा जेकॾहिं इक़्तिदार ते अची वेही रहिया आहिनि, हाणे उते असीं पंहिंजी हिकिड़ी मज़ाहिमत कयूं था, मज़ाहिमत माण्हुनि खे गॾु कयूं था। ईंदड़ जेका इलेक्शन आहे उन में हिन वॾेरे खे जेको आहे हाराइजे, हे जेको आहे जागीरदारी लागू थो करे, कामरेडनि खे जेको आणिजे जेके हुते फलाही जेका रियासत जो बुनियादु विझनि। इहा त ॻाल्हि ठीकु आहे, पर जिते साम्राजी कब्ज़ो आहे उते हे जेका न वांदकाई जी विंदर आहे, हे माना विंदर था कराइनि असांखे। पंजाब ख़ुदि जेको आहे चाहे थो त हे ग़ुलाम हुजनि, बेठिकी कब्ज़ो हुजे, ज़मीनुनि ते पंजाब जो कब्ज़ो, वालार, समुंड, दरियाह, हे सभु कुझु जेको आहे वसीला लुटीनि फुरीनि। सिंधी रुगो म्याऊं म्याऊं करे बसि जलसो जुलूस कढी वरी घर वञी वेही रहनि। इन सां असीं तबाह थींदासीं। तंहिंजे करे मां समूरी सिंध खे वरी बि इहा दावत ॾियां थो त बेठिकी कब्ज़े जे सुवाल ते गौर वीचार कयो, गॾियल इत्तेहाद, सियासी जदोजहद, क़ौमी मज़ाहिमत जेकॾहिं न कंदासीं त असीं पंहिंजो वजूद बचाए न सघंदासीं। महिरबानी। जी संदेश।